जॾहिं मोहतरमा एयरपोर्ट 1 ते लथी हुई त उते लखे माण्हू हुया, पर जेका इंतज़ामिया हुई उहा कंहिंखे छॾे कोन पई। उहा रोकी बीठी माण्हुनि खे, उहो माण्हू गेटनि तां चढ़ी, पर जेके हुनजा जान निसार आया न छोकिरा, तक़रीबन लाड़काणो घणो हुयो। उन में लियारीअ जा भया, पर लाड़काणो घणो हुयो। छा त लाड़काणे में ऐं जॾहिं अख़बार मुदो हुउमि काविश हुउमि त तॾहिं उन्हनि जान निसार सां घणो गॾु कमु कंदो हुउमि। त तॾहिं खां वठी या KTN ते जंहिं महिल मां शुरूआति कई, पहिरियों जेको स्टार्टिंग में लाड़काणो डिवीज़न, सखर डिवीज़न, मोहतरमा तॾहिं त जलावत नहीं, पर कावश में जॾहिं कमू शहीद ते हले त मां मोहतरमा सां धरणे ते वियो हुउमि जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ हली। मूंखे साण वठी वई ऐं जवाहर भुट्टो। त जॾहिं एयरपोर्ट ते मोहतरमा हितां निकिती त सहाफ़ियुनि जी गाॾी, वॾी ट्रक हुई जेका जंहिंते वॾा कंटेनर पवंदा आहिनि, उन ते कैमरो लॻायो। उहे अॻियां उन्हनि जी गाॾी थी। त मां साईं काइम अली शाह खां सवाल कयो त साईं गवर्नर ऐं अरबाब रहीम चवनि था धमाको थींदो, त उन जो ज़िम्मेवार केरु आहे? साईं काइम अली शाह त पोइ ॿई ज़िम्मेवार आहिनि। त उतां जॾहिं स्टार गेट ते पहुती त 250 कबूतर माण्हुनि उॾायो, त हिकिड़ो कबूतर अचे मोहतरमा जे कुल्हे ते वेही रहियो। त इहा जेका स्टार गेट खां जीअं शुरूआति थी त हिते जेका कट हुयो उहो माना मोहतरमा खे सदर ॾे अचिणो हुयो, खॿे रोड ते माना मोहतरमा खे अचिणो हुयो। पर इहा गाॾी कीअं वई हुन रोड ॾे, रांग साइड मोहतरमा जी गाॾी हली वई। त जॾहिं डिग रोड ते इहा लाइट सॼी हिननि विसाए छॾी गवर्नमेंट, त मोहतरमा खे सर्च लाइट ते वठी पिया अचनि। ऐं कंहिं बि हुन गाॾीअ ते चढ़ां कोन, मां प्यादल जॾहिं मां अचे डिग रोड ते पहुतुमि उन जुलूस सां गॾु मोहतरमा जी गाॾी अॻियां त ॾिठुमि त मोहतरमा जे कुल्हे ते कबूतर वेठो आहे। पालीअ कबूतर वेठो हुजे, पर हिन खाॿे पासे ॾो मुंहुं हुनजो मोहतरमा ॾे हुजे। ऐं हैरान थी वियुमि त हिन उदय में काथे स्टार गेट 250 कबूतर उतां खां वठी इहो कबूतर वेठो आयो। त अलाए इहो हिकिड़ो को पैगाम खणी आयो मोहतरमा ॾे, या अहिड़ी का शइ हुई जो उहो जेको कबूतर आहे उहो हुन सां इश्क पियो करे। पर जॾहिं उतां मां लिफ्ट वठी भॻु में जॾहिं इदारे पहुतुमि अची KTN में, त अली काज़ी लाइव वेठो। हुन जॾहिं हैरानगीअ सां ॾिठो त कबूतर हुन कीअं मोहतरमा यको वेठो आयो आहे, त उते पोयों धमाको थियो। त इहो धमाको बि उन साइड जाॾो मोहतरमा जी अकेली गाॾी वई आहे, ऐं पुलिस अॻियां पोयों कढे, सॼी पब्लिक हुन पासे ॾो। हिते मीर नादर मक्सी जूं कैंपूं लॻल हुयूं। उन खां माना कासा ते हिते इहो धमाको थियो, जंहिंमें एॾा माण्हू शहीद थी विया। पर हिकिड़ी रब जे पासे हुनजी भलाई हूंदी आहे त मोहतरमा हेठि लही वई। उन महिल उहा जेका तकीर जेका हुई न, उनखे पको पई करे। त मां वञी कायदा मज़ार ते तकीर कंदुमि, अवाम खे ख़िताब कंदुमि। त पोइ जेको आहे सो उन खां पोइ वरी इहो धमाके खां पोइ ॿिए ॾींहं ते मोहतरमा बेनई साहिबा जॾहिं अचे पहुती इन में जन्ना में, त मूं सम्झो त मोहतरमा हितां निकिरंदी काॾे न काॾे आ कंदी। उहा वॾी बहादुर औरत हुई। ऐं हिकिड़ी ऐं सम्झंदो हुअमि त हिनखे एॾी दिलि काॾो आई आहे, हिनखे एॾी जेका आहे सा जिते किथे वञी पाण पहुचे थी, न कंहिंखे ॿुधाए थी। त जीअं उतां निकिती त इहो जेको PC होटल आहे, शेरटन होटल, इन खां सिधो जेटी पुल खां त मां मोटरसाइकिल ते, हू साईं वॾियुनि गाॾी मूंखां गाॾियूं भॼाए विया। जॾहिं मां मथे वियुमि त हेठि छोकिरा खेॾनि पिया क्रिकेट। उन्हनि खां पुछा कयमि त हे जेके 2 गाॾियूं लैंड क्रूज़र काॾे वेठी, इहे लियारीअ जे अंदरि वेही वञा त मोहतरमा ते पथरा थो हले पियो, छोकिरा पथरा शुरू करे ॾिनो। त उन शाह मोहम्मद कुरैशी ऐं नाहिद निकिरी अचनि, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, तव्हां पथरा न कयो। त उन ते जीअं उते पहुती त उन कुंवार जे घर, उहो घोटु शहीद थी वियो, 2 ॾींहंनि जी उनजी शादी थी। त उनजे घर कुंवार जे हली उन बेवा सां मिली त सही, जीअं वापसि थी पोइ अचे मूंसां झेड़ो कयईं त अदा सांगी तोखे कंहिं ॿुधायो? मां चयो मोहतरमा मूंखे कंहिं न ॿुधायो आहे, मां पाण आयो आहियां अकेलो। इन दौरान मूंखे इदारे मां रुॻो फोनियूं पियो अचनि त तूं बीपर कर। मां चयो बाबा बीपर जो मां कयां त ही वञे थी गुज़रंदी, माना बीहे नथी, किथे बि 5 मिंट बीठी, वरी उतां आ कयईं सिधो मूंसां जेको झेड़ो कयईं उते, ठीकु ठाक झेड़े खां पोइ
वरी उतो निकिती आहे सिधो हिते दरगाह हुई बुखारीअ जी, उन दरगाह ते अची वेठी, उते दुआ घुरियईं, उतां पोइ इहा मोहतरमा जेको आहे सो निकिती। त मां हूंदो हुउमि रूपोश, शहीद मुनीर जे केस हुयो, त जॾहिं उतो छॾे आयुमि त मूं ते इल्ताफ़ उन्हण अरबाब रही मूं ते FIR कराई। त मूंखे चई था सांगी तुम लाड़काने मेरे साथ चलो, आप भली रूपोश हो, आपको कौन कहेगा। मुझे ठीक है मोहतरमा हलो। पोइ मूंखे हितां टिकट कराए ॾिनो इदारे वारनि। पोइ मां हितां वियुमि, जॾहिं वापसि अचूं पिया सखर मूं एयरपोर्ट तां, त जहाज़ ख़राबु थी पियो। 10 मिंट सफ़र कयो जहाज़, पर जहाज़ ख़राबु थी पियो त पायलट चयो त एयरपोर्ट सखर वापसि। हिते परेशान थिया जे माण्हू त ही आहे छा जो मोहतरमा जहाज़ ख़राबु थी वियो, अचानक पायलट थो चवे त ऐलान थो करे वापसि एयरपोर्ट। जीअं एयरपोर्ट ते लथो त मूं अली काज़ीअ खे फ़ोन कई, शायदि मथे मुंहिंजो मोबाइल न पियो लॻे। त अचानक उहे ब्रेकिंग शुरू थी वियूं, त मूंखे सभु चैनल मूंखे पिया फ़ोनियूं कनि त हीअ वेठी मोहतरमा वेठी VIP जेको पायलट हूंदो आहे, VIP सीट हूंदी आहे, उन ते हेॾां अंदरे पासे ॾांहुं पाण वेठी, ऐं ॿाहिरों जेका गली थी होॾे नहाई थी वेठी। त मूंखे सॾ कई, अदा सांगी ये तुम अकेले काम कैसे करते हो। मुंहिंजूं जंगूं हिलनि पियूं, मां हेॾी वॾी शख़्स अचे मूंखे टेक्निकल सवाल कयईं त मूंखे इहो हुनजे अॻियां होश न पियो अचे त मां चवां आऊं कंदो आहियां, आवाज़ रिकॉर्ड मां कंदो आहियां, मां आऊं इंटरव्यू वठंदो आहियां तव्हां खां, आऊं कंदो आहियां सभु कुझु। पर उन महिल मूं कुझु ॿिनि रिपोर्टरनि जा नाला खणी वरिता त न, आप किस ज़रिए से भेजते हो, किस वसीले से जाता है। लाइव गाड़ियों लॻल आहिनि असांजी, गढ़ी भुट्टो में लॻल है, सखर में लॻल है। चई मैं वो चीज़ नहीं, लैपटॉप करते हो, मैं लैपटॉप नहीं चलाता हूँ, मैं सिर्फ कैमरा इस्तेमाल करता हूँ। त इहे मोहतरमा जूं ॻाल्हियूं त एॾियूं हिकिड़ियूं बहादुरीअ जूं ॻाल्हियूं आहिनि। वरी जॾहिं मूंखे सॼी दुनिया खे डीवियूं ॾेखारियईं, मूंखां इन इंटरव्यूअ में मूंखां डीवियूं घुरियईं, अदा सांगी मुझे ये डीवियां दे दो, धमाके वाली जितनी माना रिकॉर्डिंग की है। मां चयो ठीकु है मोहतरमा, मां तव्हांखे ॾेई वेंदुमि। त जॾहिं मां उते खणी वियुमि डीवियूं, मुंहिंजो ख़ुदा ॾिसण वारो, मां वेही लाइव चवंदो आहियां त मोहतरमा आगा सिराज दुरानी मरहूम गुज़ारे वियो आहे, उहो बीठो हुजे ऐं आऊं बीठो हुजां। मां जीअं डीवियूं ॾिनीमांसि, नाइद खे सॾु करायईं, ज़ारो ज़ार रोए पई, खुदा जो कसम अखियुनि मां ॻोढ़ा हलनि पिया कि आगा मुझे इन चेहरों से डर लग रहा है, मैं बेनज़ीर हूँ, ये जो चेहरे हैं इन चेहरों से मुझे डर लग रहा है, मुझे लाड़काने की जानसार चाहिए। उन महिल हुकुम थियो मरहूम अनवर भुट्टे खे, कुर्शे जूणेजे खे। उन खां पोइ उहे छोकिरा 18 आया, मूंखे चई अदा सांगी वञी हिकु हिकु इदारे वारो कैमरामैन रिपोर्टर पासूं इहो लेटर खणी अचे पंहिंजे इदारनि मां। सॼी मीडिया खे मूं ॿाहिरि चयो, ॿाहिरि सॼी मीडिया वेठी हूंदी, अख़बारनि वारा चैनलनि वारा जेके बि हुया सभु विया, वञी लेटर खणी आया। उहे 18 छोकिरा आया, जंहिंमें सलीम सूमरो हुयो, हिकिड़ो उढाणू हुयो, हिकिड़ो जतोई हुयो। 18 छोकिरा आया, उन जूं मोहतरमा वेही पाण पासूं ठाहियूं। ॿिए ॾींहं ते उहे छोकिरा रोंदा वापसि हलिया विया। कंहिं वापसि कया, छो विया, उन शहीद खे ख़बर हूंदी, उनजे रूह खे ख़बर हूंदी त कंहिं या उन सिक्योरिटीअ में जेके हूंदा हुया आगा सिराज दुरानी वारा कंहिं हटाया। त ईअं जीअं वरी काइद आज़म जी मज़ार ते कंहिंखे कोन ॿुधायो हुई, अचानक निकिरंदी त कंहिंखे ॿुधाईंदी न हुई। सिधो जॾहिं आगा इन ते वही काइद आज़म मज़ार ते सभिनी मीडिया खे ख़बर पई त मां भॻुमि मोटी से, जीअं पता ते मोटी पई अचे। मर्सिडीज़ गाॾी हुजे, मूंखे लोगो हथ में, कैमरा हथ में, वञी गेट में बीह रहियो मां, दर खां पोइ दर जेको हूंदो आहे उन में वेहे पई, बीह रहियो मां दर। मोहतरमा इंटरव्यू ॾींदीअ त वेहण ॾींदोमांइ, न त न वेहण ॾींदोमांइ। त नाहिद खे चए, नाहिद बेनज़ीर भुट्टो खे थो चए हादी सांगी, सांगी अदा सांगी थो चए त मां वेहण न ॾींदोमांइ। साईं मूंखे इंटरव्यू ॾिनई, उहा सॼी मीडिया असां ॿिन्ही खे पई रिकॉर्ड करे। त ईअं मोहतरमा जूं ॻाल्हियूं जेके जीअं लाड़काणे में हली त जेको टांगा स्टैंड सरबो आहे लाड़काणे जो, इन खां अॻियां हिकिड़ी निम बीठी हुई, उतां हिकिड़ो मुल्हा पकड़ियो हो। मूंखे इन इंटरव्यू में ईअं चयईं, अदा मुझे ये मुल्ला क्यों मार रहे हैं, या ये उनको जो पकड़ा था तुमने रिकॉर्डिंग की थी। त मां चयो अदी उन महिल तव्हांखे
ये जेके बि गुलनि वारा वेठा ये मणनि जा मण तव्हांजे मथां उछलनि पिया त आउं तव्हांखे रिकॉर्ड पियो कयां, होॾे मूं रिकॉर्डिंग उहो न करे सघियुसि मां। त इहे हुन जूं अलाए केतिरा किस्सा आहिनि। को हिकिड़ो किस्सो न आहे मोहतरमा जे बहादुरीअ जो पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे उन जेके हूंदा जेके सीनियर, जंहिं इहो आफ्ताब मीरानी हुयो उनजे घर हली, कंहिंखे न ॿुधाई त हे मोहतरमा हितां मखदूम साहिब जे घर उथी, इहा लाइब्रेरी आहे जेका डिफेंस जी, हिते मखदूम साहिब जे घर हितां जीअं उथी त चई आफ्ताब मीरानी खे ॿुधाइजो न मां अचानक हलंदीमांसि। हे जो मोहतरमा जीअं गेट ते पहुती त ॾिठो जो नौकर त मीरानी साहिब जे त दर खणी खोलियईं त मोहतरमा आ कई अंदरि त हुन हुया बेल। त उहो मीरानी साहिब भॼंदो आयो, गोल जो पोतड़ो बदल हुजे, गंजी पातल हुजेसि आफ्ताब मीरानी खे, ऐं भाऊ भॻो आहे। मोहतरमा खे ॾिसी मोहतरमा कढो चाचा चाचा वठी भॻो, उहो अंदरि भॼी वियो, घर ॾे वञी कमरे में भॼी बंदि करे दर, लटा चेंज करे चई चाचा तूं छो भॼी वे, तूं मुंहिंजो चाचो आहीं, तूं मुंहिंजो वॾो आहीं, छो भॼी वे? चई मोहतरमा मूंखे गोॾ ॿधी पई आहे, गंजी पई आहे, मां कीअं, उहा हली मीडिया ते वॾी रिकॉर्डिंग हली उन आफ्ताब मीराणीअ जी। त इहे शयूं जेके हुयूं न हुनजी हिकिड़ी पंहिंजे कारकुननि सां, पंहिंजे सीनियरनि सां इश्क हुयो, मोहबत हुई। हाणे उहो दौरु न आहे। हाणे ॾिसो था त रब माफ़ करे कंहिं मीडिया वारे खे बि ज़रूरत कोन्हे जो वञी बिलावल सां मिले या आसिफा सां मिले, पर इहो मूं वटि एॾियूं हुनजी फोटोग्राफी पयूं आहिनि उन दौर वारियूं, 1997 ऐं 90 वारियूं, तव्हां उहे मां फोटूं हाणे रखंदो आहियां पंहिंजे चैनल ते। त मूंखे हिकिड़ो उन सां कमु कंदे ऐं अहिड़े वॾी शख़्सियत सां कमु कयो, पोइ कॾहिं कॾहिं दिलि ॾुखी पवंदी आहे त असां सां बि इहे साफ़ ज़ुल्म थिया, ज़्यादतियूं थियूं, पर हेॾी वॾी शख़्सियत सां ज़्यादती थी, हुनजे केस जो कुझु न कयूं। शहीद ज़िंदा हूंदा आहिनि, शहीद अमर हूंदा आहिनि। उहो जीअं कंहिं भेण कंहिं भाउ जे लाइ दिलि ॾुखंदी आहे न, ईअं मुंहिंजी मोहतरमा जे लाइ दिलि ॾुखंदी आहे। पर अफ़सोस थींदो आहे त जेकर हुनजो मीर मुर्तज़ा भाउ हुजे हा, हुनजो शानवाज़ हुजे हा, मूं मीर मुर्तज़ा सां बि गॾु कमु कयो, उन सां मूं घणो जलसनि में वञी हुनजी फोटोग्राफी कई। त हिकिड़ी माना हेॾी वॾी शख़्सियत हुनजे केस जो कुझु न कयूं। इहो धमाको थियो, उन धमाके जे ते अॼु ताईं उहा थाणे ते गाॾी बीठी आहे जंहिं ते मोहतरमा आई, उनजी तहक़ीक़ात न कयूं। त इहे शयूं घणियूं आहिनि, कहिड़ियूं मां तव्हां ॾिसंदो त हिन असांजे बेहसी जेका आहे, यारी बि जेका आहे न, मोहतरमा जॾहिं हुते वेंदी त माण्हू इश्क कंदा, प्यार कंदा, लखे माण्हू निकिरी मोहतरमा जे कढ लॻंदा। भली खणी एॾो इशू हलंदो जो गोला हलंदा, लांचर हलंदा, LMG हलंदियूं, अलाए छा छा अंदरि हूंदो, पर पोइ बि आउं उते कवर कंदो हुउमि ऐं वेंदो हुउमि, इहे सभु शयूं कंदो हुउमि। पर मोहतरमा जहिड़ी शख़्सियत वरी न ईंदी, न सिंध धरतीअ में पाकिस्तान पैदा थींदी।